अस्सलाम वालेकुम मेहरान टीवी में भली कार मां मुबशर सोलंगी सबका पेरी एक नजर हेडलाइन ते गुल प्लाज़ा में अज पंजे ॾींहं बि रेस्क्यू ऐं सर्च ऑपरेशन जारी वधीक 2 लाश हथ अंग 29 थी वियो 3 लाशनि जी सुञाणप मजमूई तौर 11 लाशनि जी सुञाणप थी चुकी पुलिस सर्जन डॉक्टर सुमैया जो चवणु आहे त DNA नमूननि ज़रिए 13 वरनि जी मरियम 26 सालनि जो रिज़वान ऐं 33 सालनि जो शहरोज़ जी सुञाणप थी वई आहे लाशनि जी सुञाणप लाइ 50 वारसनि सां नमूना वरिता आहिनि रेस्क्यू अमले मूजिबि इमारत जे हिसे मां हिकु शख़्स जे जिस्म जा उज़वा मिलिया आहिनि जिन खे सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे बाहि वाक़े में तबाह थियल गुल प्लाज़ा जे भर में वाक़े रंपा प्लाज़ा सख़्त मुतासिर सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी रंपा प्लाज़ा खे गैर महफ़ूज़ करार ॾेई छॾियो SBCA पारां प्लाज़ा जे इंतज़ामिया ऐं दुकान मालिकनि खे नोटिस जारी रंपा प्लाज़ा जे ख़तरनाक हिसनि जे इस्तेमाल ते पाबंदी लागू कराची में बिल्डरनि ऐं इमारतनि जे मालिकनि खे फायर सेफ्टी सिस्टम लॻाइण लाइ 3 ॾींहनि जो अल्टीमेटम सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी पारां चेयरमैन आबाद खे लिखत में आगाही ख़त में चयो वियो आहे त फायर सेफ्टी सिस्टम ते अमल यकीनी बणाए वञे 3 ॾींहनि में सेफ्टी सिस्टम न लॻाईंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी वज़ीर आज़म शहबाज शरीफ डेविस पहुची वियो शहबाज शरीफ वर्ल्ड इकनॉमिक फोरम जी कॉन्फ्रेंस में शिरकत ऐं मुख़्तलिफ़ मुल्कनि जे सरबराहनि सां मुलाक़ातूं कंदो वज़ीर आज़म मुआशी इस्तेहकाम लाइ सुधारनि ऐं मईशत में बहितरीअ ते रोशनी विझंदो PP चेयरमैन बिलावल भुट्टो बि इजलास में शिरकत लाइ स्विट्ज़रलैंड पहुची वियो बिलावल भुट्टो ज़रदारी आलमी अख़बारनि सां मुलाक़ातूं कंदो PCB पारां भारत में वर्ल्ड कप जा मैच न खेॾण जी बांग्लादेश जे मौक़िफ़ जी हिमायत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ICC खे ख़त लिखी छॾियो इंटरनेशनल क्रिकेट काउंसिल मामले ते अॼु बोर्ड मीटिंग तलब करे वरिती बांग्लादेश पारां वर्ल्ड कप लाइ भारत न वञण जे मामले ते गौर वीचार कयो वेंदो PCB बांग्लादेश जा मैच पाकिस्तान में कराइण जी तजवीज़ ॾेई छॾी मटियारी में हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ख़्मी थियल नौजवान दम ॾेई छॾियो सलमान बला हैदराबाद जी अस्पताल में इलाज दौरान फोत वाक़े ख़िलाफ़ वारिस ऐं शहरी रोड ते निकिरी आया क़ौमी शाहराह ते लाश रखी धरनो कातिलनि जी जल्द गिरफ़्तारी जो मुतालबो पुलिस ऐं 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो सांगर वेझो मुबैना मुक़ाबले में ज़ख़्मी थियल नौजवान नवाबशाह अस्पताल में फौत अरशद कोरखानी जो लाश घर पहुचण ते वारिस सरापा एहतजाज वाक़े ख़िलाफ़ संजूरो शहर में शटरबंद हड़ताल वारसनि ऐं शहरियुनि पारां लाश रखी धरनो पुलिस मुक़ाबलो जुड़तू करार नोटिस वठी इंसाफ़ फराहम करण जो मुतालबो